अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कंदरा खां अब्दुल हक जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ लुत्फ़ अली जागीरानी में यूसी वाह बुरड़ा पीपी ज़िले काउंसलर जो मज़बूत उम्मीदवार एडवोकेट रिजवान अहमद जागीरानी, मोहम्मद यूसुफ जागीरानी, शोएब अहमद जागीरानी, रईस अलीगुल खान जागीरानी, फिदा हुसैन जागीरानी, फहद हुसैन जागीरानी पारां यूसी वाह बुरड़ा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां आयल उम्मीदवारनि ऐं ॿियनि दोस्तनि जे मान में हिकु शानदार तक़रीब थी गुज़री। एडवोकेट रिजवान अहमद जागीरानी पंहिंजे आयल महिमाननि जो दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयो। हुन चयो त पीपल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी आहे। पीपी जे ख़िलाफ़ केतिरा ई इतिहाद ठहिया पर उहे नाकाम थी विया। 26 जून ते तीर ते ठपो हणी समूरनि उम्मीदवारनि खे कामयाबु कंदा। पीपी अॻवान मोहम्मद यूसुफ जागीरानी ख़िताब कंदे चयो त हर मोड़ ते असां आवाम सां गॾु आहियूं। मां आवाम जो ख़ादिम आहियां। असां ते तनक़ीद करण वारा पंहिंजे गिराबान में जाचे ॾिसनि। असां कॾहिं बि कंहिं आमिर आॾो झुकिया न आहियूं। 26 जून ते फ़तह असांजी थींदी, मुख़ालिफ़नि खे रस्तो ई हथु न ईंदो। चेयरमैन जो उम्मीदवार उस्ताद अल्लाह वसायो बुरड़ो चयो त मां सैयद खुर्शीद अहमद शाह ऐं तव्हां समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इज़त ऐं मान ॾिनो आहे। मां हर ॾुख सुख में तव्हां सां गॾु आहियां। रहमान रहीम। सब खां पहिरियों मां शुक्रियो अदा कंदुसि उन्हनि महिमाननि जो जेकी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मोअज़्ज़िज़ शख़्सियतूं असांजे हिक सॾ ते परे परे खां हली आयूं आहिनि, जिन में बोड़ा बिरादरी, शेख बिरादरी, तुंजा बिरादरी, खजड़ बिरादरी, मंगरिया बिरादरी, चांग बिरादरी, चाचड़ बिरादरी, मेमण बिरादरी, कांधड़ा बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं यूसी वाह बुरड़ा जूं बिरादरियूं असांजे कुर्ब भरे सॾ ते 4 क़दम हली आयूं आहिनि ऐं असांखे उन्हनि मान बख़्शियो आहे। असां उन सभिनी जा थोराइता आहियूं ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम हुजे। अस्सलाम वालेकुम। असां उन्हनि जागीरानी बिरादरी जे शख़्सियतनि जा बि थोराइता आहियूं। उनजो त पंहिंजो कमु आहे। सभ खां पहिरियों मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां उन्हनि उम्मीदवारनि जो जंहिंखे पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन कंटेस्ट करण जे लाइ टिकट ॾिनी वई आहे। असांजी इन यूसी वाह बुरड़ा में चेयरमैन जे उम्मीदवार तौर असां खां पहिरियों जेको शख़्सियत तक़रीर करे वियो हाजी वॾेरो अलावा साहिब ख़ान बुरड़ो साहिबु आहे ऐं वाइस चेयरमैन ते वॾेरो सजाद अहमद तुंजो साहिबु आहे ऐं ज़िले काउंसिल ते मां नाचीर तव्हांजे अॻियां आहियां। 4 वार्डनि जी हाजी अलावा साहिबु ॿुधायो पहिरियों त पहिरियों जेको वार्ड आहे उन ते खजड़ बिरादरी जी मोअज़्ज़िज़ शख़्सियत निसार अहमद बुरड़ो साहिबु आहिनि। प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां अची महफ़िल खे मान बख़्शियो आहे। दोस्तो मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, पीपल्स पार्टी आहे ऐं असां ख़ुशनसीब आहियूं जीअं साईं पहिरियों ॿुधाए वियो अलावा साहिब बुरड़ो साहिबु त असांखे पीपल्स पार्टी मिली सघियो आहे। तीर जो निशान आहे जेको फ़तेह जो निशान आहे। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो नथा करे सघूं, तंहिंजे करे कंहिं कहिड़ो इंतिख़ाबी निशान खयों आहे, कंहिं